नाज़रवा के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त पीपी सिंधी सदर निसार खोड़ो चयो आहे त इमरान खान जे मार्च सां हुकूमत न वेंदी। 18 तरमीम बाद हुकूमत ख़त्म करण लाइ बेएतमादी रिथ खां सवाइ को रस्तो न आहे। मार्च करण पीटीआई जमहूरी हक़ आहे, पर अमन अमान जो ख्याल रखियो वञे। जेकॾहिं रतो चाण थींदी त हुकूमत वटि इख्तियार आहिनि त इन खे रोके। बरसात मुतासिर इलाइक़नि मां पाणी निकाल करण जो कम जारी आहे। नाज़रवा के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त पीपी सिंधी सदर निसार खोड़ो चयो आहे त इमरान खान जे मार्च सां हुकूमत न वेंदी। 18 तरमीम बाद हुकूमत ख़त्म करण लाइ बेएतमादी रिथ खां सवाइ को रस्तो न आहे। मार्च करण पीटीआई जमहूरी हक़ आहे, पर अमन अमान जो ख्याल रखियो वञे। जेकॾहिं रतो चाण थींदी त हुकूमत वटि इख्तियार आहिनि त इन खे रोके। बरसात मुतासिर इलाइक़नि मां पाणी निकाल करण जो कम जारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।